अस्सलामुअलैकुम मुंहिंजे यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशबाश हूंदो। साथियों, अॼु ॿिनि मुख़्तलिफ़ मुनफ़रिद किताबनि सां मुनफ़रिद न अदब जी सिन्फ़ आहे ख़ाका नवीसी उन ते जेको आहे सो किताब आहिनि। अॻ में तव्हांजा ॾाढा जेके मुंहिंजा 300 साढा 325 टीह ताईं वीडियो जेके मूं अपलोड कया आहिनि, जेके तव्हां ॾाढो रखिया आहिनि, उन्हनि ते ख़ाकनि जे बारे में किताब कोन्हनि। हीउ पहिरियों दफ़ो आहे ख़ाकनि जो किताब। ख़ाका नवीसी हिकिड़ो अलॻि अदब जो पंहिंजी सिन्फ़ आहे जंहिंमें पंहिंजो माण्हू जो ॾांहुं थींदो आहे, अदीब जो पंहिंजो ॾांहुं हूंदो आहे, हिकु कहाणीकार रोमांस अदब जो पंहिंजो आहे, सियासी वर्क जो पंहिंजो हूंदो आहे। उन जो ॾांहुं उन लिखण जो अंदाज़ हर हिकु माण्हू जा जीअं हिकिड़ो मिसाल थो ॾियां, पोइ ठहिके थो नथो ठहिके। बॉलीवुड में जीअं फिल्मूं ठाहींदा आहिनि, भगत सिंह ते फिल्म ठही, 3-4 फिल्मूं ठहियूं, देवदास ते 2 फिल्मूं ठहियूं। हर हिकु डायरेक्टर जो पंहिंजो ॾांहुं आहे, पंहिंजो हर अदाकार जी पंहिंजी अदाकारी आहे, को हिट वेंदी आहे, को न हिट वेंदी। ईअं ई ख़ाका नवीसी हर हिकु माण्हू जो पंहिंजो। हुसैन कपरी सियासी माण्हू आहे, इकरार बि सियासी माण्हू आहे, अदबी माण्हू बि आहे, लतीफ़ जो पारखू बि आहे, हिन जो पंहिंजो ॾांहुं आहे। ऐं असांजे हुसैन कपरी जो पंहिंजो ॾांहुं आहे। जेको दिलबर न देस जा सामी सुहागी, हिकिड़ो इकरार जो अॻ में जेको जिन्सी लऊं लागे किताबु हथो हथु विकामजी वियो। ख़ाकनि जो किताबु ॾाढो ज़बरदस्तु, हिकिड़ो ॾाढो मुनफ़रिद अंदाज़ ख़ाका लिखण जो। हुसैन कपरी जो मां कहाणियूं पढ़ियूं आहिनि, हुन जा किताबूं न पढ़िया आहिनि, हुनजो अंदाज़ कीअं आहे, सियासी वर्कर आहे, उनजो पढ़ी ॾिसबो। बाक़ी थोरो अचो त वीडियो खे आगाज़ करण अॻ में हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु त वीडियो खे लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा वॾा वड़, न त राज़ जा रणा आहियो। ज़ोर ज़बरदस्ती कान आहे, मुहबत जो अर्ज़ु आहे, मुहबत जो पैगाम आहे। बेलोस ख़िदमत था कयूं, को बि लालच लोभ कोन्हे का, कंहिंखां किताब वठी कोन था पिया उन्हनि जी पब्लिसिटी कयूं। जेके मां पढ़ां थो, पाण पंहिंजी स्टडी लाइ किताब वठी थो, उन्हनि जो तारीफ़ रखां थो पियो। तव्हांखे ॻाल्हि वणे थी नथी वणे त उहो तव्हां पाण कमेंट्स में ॿुधाईंदव त मुंहिंजी जेका आहे सो हौसला अफ़ज़ाई थी वेंदी। किताबु आहे सामी सुहागी, इकरार पीरज़ादो ख़ाका। हिन जो अॻिलो किताबु मां अॻ में चई आहियां त अॻिलो किताबु जेको आहे सो जिन्सी लऊं लागे, ॾाढो ज़बरदस्तु। ही इकरार जंहिंजी पंहिंजी वनी कुबरा पीरज़ादो लिखियो आहे। इकरार ते इकरार जीअं मूं ॾिठो, इकरार उमिरि में मूंखां के 5 साल खां नंढो थियो, पर नंढपण खां गॾु गुज़ारियो आहे। हीउ नंढे हूंदे खां ई जेतिरो ज़हीन हूंदो हो, एतिरो ई छेगुरो हूंदो हो। हुन असांखे अमन खां वधीक प्यारु ॾींदई, वासीम अमा मिशन वारी खे पाए, जेका हिन जी फुफी हुई। सो साथियों, ही पर्सनल हुनजी बायोडेटा थोरी हुई। हाणे हीउ जेको आहे पब्लिकेशन इदारे वटि हीअ किताबु मां ॾिठो मार्केट में अञा ताईं पियो आहे। सामी सुहागी, कलाकारनि कलमकार अने मिटी हाणनि माण्हुनि जा ख़ाका। बिल्कुलु जंहिं इकरार खे अॻ में पढ़ियो आहे उहो ज़रूरु हिन मां चवंदा त वाक़ई इकरार जो कलम ॾाढो भलो। हीउ इदारो आहे, थी सघे हुजे वठणु चाहियो पढ़णु चाहियो। हीअ भिटाई जे शेर खां शुरूआति मूंखे बिल्कुलु इहा ई त इकरार कंदो ई भिटाई खां शुरूआति। वैरागी वागी ॾियनि ॾिहाड़े ॾेव लिखे, रावल रतिन मोल्हे सामी सुहागे, जिन्सी लऊं लागे से जोगी पसां जीअं। हीअ सामी सुहागी, ॿियो अॻ में हीअ जिन्सी लऊं लागे। सो लॻे थो त ईंदड़ किताबु जोगी पसां त जीअं इहे हूंदो इकरार साईं। हीअ दोस्तो जेके मुख़्तलिफ़ ख़ाकनि ते जंहिंजो माण्हुनि जो ज़िक्र आहे, हीअ मुर्तज़ा लिगारी पब्लिशर आहे। रुबीना अबड़ो, रसूल मेमन जहिड़े माण्हू लिखियो आहे। इकरार पीरज़ादो पंहिंजो लिखियो। साथियों, हीअ जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ख़ाका आहिनि। माई जीवणी, मेहदी हसन, उस्ताद शराफ़त अली ख़ान, वलदास गरनोमल तलरेजा, कारिहर फ़कीर मियां दीनू। साथियों, मशहूरु शख़्सियतूं आहिनि, पर हिन इकरार जो पंहिंजो हिकिड़ो ॾांहुं अंदाज़ आहे। मीर मोहम्मद पीरज़ादो, अनवर पीरज़ादो, रुस्तम सिंध शेर मीर बि, सुचीत मल्लाह, कुटम मियां दीनू, उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी, अब्दुल रहीम पीरज़ादो। अक्सर हिन ॻोठ जा कुझु ॿाहिरियां माण्हू उनखे पंहिंजो ॾांहुं उन कीअं ॾिठो आहे, इन्हनि खे कहिड़े हवाले खां, उहो हिन जे जेको आहे सो कलम जे हवाले खां। हिन जो कलम ॾाढो भलो आहे, हर कंहिंखे वणे। ईअं कोन्हे को ज़रूरी त मूंखे वणे थो तव्हांखे वणे, पर हिन जे किताबनि जा ख़ाकनि जा किताब ॾाढा ज़बरदस्तु मार्केट में हलनि था पिया। सो हीअ अर्पण आहे सर्वेज पीरज़ादे जे वालिद लुत्फ़ पीरज़ादे भिटाई जे आशिक़ पारखो। साथियों, हीअ किताबु आहे मौजूदु आहे तव्हांजे आॾऊं, जेको पढ़णु चाहियो वठणु चाहियो, मार्केट में मौजूदु। मां ॾिठो कल्ह तकरीर 22 फरवरी ते लाड़काने में अदबी स्टॉल बुक फेयर संबारा बुक फेस्टिवल ते मूंखे हीअ किताबु उते नज़र आयो, जेको आहे सो स्टॉल ते।
हर शख़्स कहाणी आहे, शख़्सी खाकनि ते ॿधल मुंहिंजो ॿियो किताबु आहे हथनि में। पहिरियों किताबु जिन्सी लहू लाॻे पंहिंजे ॻोठ बड़े जी मोहिं दड़े वारे तर में ॻोठ सां पेर भरींदड़ कुझु ॿारनि किरदार ते मुश्तमिल हो, जंहिंखे सॼी सिंध प्रसंग में बेसाह मोहबत ॾिनियूं। साॻिए वक़्तु हुनखे अंजुमन तरक़ी मुस्लिम पारां एंथ्रोपोलॉजी शोबे में साल 2015 जी बहितरीन किताब जे वार सां पिणु नवाज़ो वियो। पहिरीं किताब जा ज़रे घटि समूरा किरदार रवायती माना में नाले चढ़िया न हूंदे बि पंहिंजी पंहिंजी कर्त जा शाह कारीगर ऐं दिलरुबा माण्हू आहे। समूरा पूरे तबिके सां वास्तो रखंदड़ किरदार जंहिंजे दम सां ई दुनिया क़ाइमु आहे। बिल्कुलु हीअ साथियो किताबु सामी सुहागी इकरार पीज़ादो खाका। ऐं ॿियो आहे दिलबर हिन देस जा हुसैन कपरी जे खाकनि जो किताबु। हीअ हुसैन कपरी जेको आहे सो साईं सियासी वर्कर पुराणो, ऐं हीअ जेको आहे सो हिन जे बिग टाइटल आहे किताब जो। हीअ किताब जी क़ीमत आहे पर मूंखे त हिन इदारे खां 50% ते बुक फेयर लाड़काने मां 22 फरवरी ते अञा सुबुह को अॼोको ॾींहुं आहे बुक फेयर, अॼु 24 फरवरी। साथियो जब इदारे खे तव्हां कॉल करे तव्हां हिन पब्लिश बुक स्टॉल ते तव्हां घर वेठे मोकिलींदा। लाड़काने वारो साथी त मोकिले थो पियो जेको आहे सो। बाक़ी हाणे हीअ असांजे जेके बि हुसैन कपरी साहिबु लिखिया आहिनि, यूसुफ लिगारी, रसूल बख्श पली जो, डॉक्टर केम लाड़क, हसन दस, डॉक्टर जवाहर, शंगरफी हकीम, वाघू शिकारी, खानड़ फ़कीर मस्तानो, डॉक्टर गुलाब सूफ़ी दर्जी, कॾा थिजे कात कॾा थिए बको, रमू कासाई, बंदो खान हजाम। सो ही माण्हू आहिनि जिते असांजे हुसैन कपरी साहिबु 32 शख़्सियतूं जंहिंमें में शामिल आहिनि जिते हिन लिखियो आहे। बाक़ी पाण छा थो चए जेको आहे सो थोरो लेखक जो पंहिंजे पारां छा थो चए छा उहो बि तव्हां ॼाणो मां ॿ लफ़्ज़ कोट करणु ज़रूरी सम्झां। सिंधी अदब में खाका घणो करे मशहूरु ऐं ख़ासि माण्हू लिखिया विया आहिनि, मगर मुंहिंजे लाइ आम इंसान बि ख़ासि आहिनि, छो त इंसान गुणनि जी मयार ते जेतिरो वॾो माण्हू खुटणु हूंदो आहे ओतिरो आम माण्हू बि पूरो लहनि था। हिन किताब में घणा प्रूफ अहिड़नि त आम शख़्स जा आहिनि, उनमें दर्जी, हजाम, कासाई, सिपाही, फ़नकार, कामेड़, सूफ़ी, शहरी बाबू, ॻोठाण खां वठी पखी वण टिण सभु शामिल आहिनि। पहिरियां 5 खाका अलबत्ता मशहूरु शख़्सियत आहिनि, सभिनी खां घणो रत उन्हनि ई कयो। अहिड़ा माण्हू जेतिरा सुञाणू ओतिरा अजनबी हूंदा। संदसि बारे में बेशुमार मक़बूल ॻाल्हियूं वाक़िअ वफ़ान मंझां हक़ीक़त ॻोल्हण बुह मां सुई तलाश करण जे बराबरि आहे। असां शख़्स जा सुठा पासा घणा नुमाया कमज़ोर पहलू लिकल हूंदा आहिनि। अहिड़ी सूरत में इंसाफ़ भरियो जाइज़ो वठणु सुनार के तौर वांगुरु नाज़ुक एहतियात जो कमु बणिजी वञे थो। बदकिस्मती सां एतिरी एहतियात ज़िमेदारी कंहिं में न ॾेखारे जेतिरो उहो निकितो जो असां वटि खाकनि जे नाले में तारीफ़नामा लिखिया विया आहिनि। साथियो हुसैन कपरी जा लफ़्ज़ ही ॿई किताब खाकनि जा तव्हां ॼाणो हाज़िर आहिनि। वठणु चाहियो पढ़णु चाहियो त तव्हां ॼाणो आहिनि, न वठणु चाहियो तव्हां राज़ ॼाणणु आहियो। आख़िर में वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा वॾा वड़।